अवांखे अपडेट कर रहा हूँ। दाद लिगारी मां पावर प्लांट इंतजामिया 15 सालन खां कम कंदड़ 25 पोहरियतुनि खे नौकरियुनि तां बरतरफ़ करे छॾियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे, अवां सां शेयर कयूं पिया। पावर प्लांट मां नौकरियुनि तां बरतरफ़ी ख़िलाफ़ मज़दूरनि जो कंपनी जे मुख्य गेट अॻियां नौकरियुनि ते बहाली लाइ एहतजाज कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे, अवां सां शेयर कयूं पिया। दाद लिगारी मां पावर प्लांट इंतजामिया 15 सालन खां कम कंदड़ 25 पोहरियतुनि खे नौकरियुनि तां बरतरफ़ करे छॾियो आहे। पावर प्लांट मां नौकरियुनि तां बरतरफ़ी ख़िलाफ़ मज़दूरनि जो कंपनी जे मुख्य गेट अॻियां नौकरियुनि ते बहाली लाइ एहतजाज कयो पियो वञे। तफ़सील मालूम कंदासीं अमजद लिगारी खान। जी अमजद। जी बिल्कुल, दाद लिगारी में कायम फौजी पावर प्लांट इंतजामिया गुज़रियल ॾींहुं जबरी तौर सिक्योरिटी गार्ड तौर कम कंदड़ 35 खां वधीक मुलाज़िमनि खे जबरी तौर बरतरफ़ करे छॾियो आहे, जंहिं ख़िलाफ़ अॼु मज़दूर अॻुवाणनि गेट जे मुख्य गेट कंपनी जे मुख्य गेट अॻियां अब्दुल हकीम, अब्दुल लतीफ़ जोयो, नूर मोहम्मद आदम लिगारी ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो त पावर प्लांट कंपनी इंतजामिया मज़दूर दुश्मन वारी पॉलिसी अख़्तियार कंदे असां 15 साल कंपनी में कमु करे रहिया हुआसीं त असांखे नौकरी तां बरतरफ़ करे असांजे 15 ख़ानदाननि खे फाका कशी करण ते मजबूर करे छॾियो आहे। हुन चयो त एडमिन ऑफिसर कर्नल इशफाक जंहिं असांजे माण्हुनि खे बरतरफ़ करे हू धारिया माण्हू भर्ती करणु चाहे पियो, उन्हनि डीसी घोटकी खां मुतालबो कयो आहे त फिलफोर हिन मामले जो नोटिस वठी जेके बरतरफ़ थियल 35 मुलाज़िम उनखे बहाल करायो वञे। जी महिरबानी मुंहिंजी आगाही ॾियण लाइ।